أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. سبحان الذي أسرى بعبده ليلا من المسجد الحرام إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إلى المسجد الأقصى الذي باركنا حوله لنريه من آياتنا إنه هو السميع البصير. وآتينا موسى الكتاب وجعلناه هدى لبني إسرائيل. وآتينا موسى الكتاب وجعلناه هدى لبني إسرائيل.
ألا تتخذوا من دوني وكيلا وآتينا موسى الكتاب وجعلناه هدى لبني إسرائيل ألا تتخذوا من دوني وكيلا ذرية من حملنا مع نوح إنه كان عبدا شكورا صدق الله العظيم. سبحان اللہ. بسم اللہ الرحمن الرحیم. شروع اللہ जे नाले सां हुन पाक परवरदिगार जे नाले सां जेको घणो महिरबान ऐं निहायत रहम करण वारो आहे. तमामु ॾिसंदड़नि नाज़रीन खे हिते मौजूदु तमामु हाज़रीन खे महविश क़ुरैशी जी तरफ़ां अस्सलामु अलैकुम. ख़ूबसूरत ट्रांसमिशन में आगाज़ एक ख़ूबसूरत आवाज़ ऐं ख़ूबसूरत तिलावत क़ुरान पाक सां कई वई, जंहिंमें आवाज़ हो जनाब कारी हाफ़िज़ सुहेल मारफ़ी साहब जो. ट्रांसमिशन में ॿिया साथी साथ रखनि था असां सां गॾु. ट्रांसमिशन में दीन जी रोशनी में लफ़्ज़ रखण जे लाइ असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि जनाब मुफ्ती शबीर अहमद साहब. ट्रांसमिशन जा ख़ुसूसी महिमान असां गॾु तशरीफ़ रखनि था. जनाब पाण एक्टिंग सां बि ताल्लुक़ अथनि, डायरेक्शन सां ताल्लुक़ अथनि, होस्टिंग सां अथनि, सिंगिंग, मॉडलिंग. माशाअल्लाह सां हिकु वॾी हिस्ट्री आहे जेका जनाब जे तारुफ़ में आहे. असां सां गॾु जनाब जाज़िब अली साहबनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि. गॾो गॾु ट्रांसमिशन में कुझु आवाज़ुनि जो बि साथ आहे. असां गॾु जनाब जेका सभिनी खां पहिरीं आवाज़ तशरीफ़ फ़रमा आहे जनाब नदीम अहमद पहोर साहबनि जेके असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि. ट्रांसमिशन में हिकु ॿी आवाज़ तशरीफ़ रखे थी जनाब मोहम्मद हुसैन हुसैनी साहबनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि. हिकु ॾाढी ख़ूबसूरत ऐं मासूम आवाज़ बि ट्रांसमिशन में तशरीफ़ रखी थी असां गॾु ज़ाहिद हुसैन हुसैनी साहबनि जेके तशरीफ़ फ़रमा आहिनि. ट्रांसमिशन में हिकु ॿी आवाज़ जो बि साथ आहे जनाब शफ़ीक़ अहमद सुल्तानी साहबनि जेके असां गॾु तशरीफ़ फ़रमा आहिनि. ट्रांसमिशन जे आगाज़ में तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हमेशह असां का न का अहिड़ी ॻाल्हि ज़रूरु पंहिंजे ट्रांसमिशन में रखंदा आहियूं जंहिंखां तव्हां ऐं मां गॾिजी कुझु सिखी सघूं. ओॾां वञण खां पहिरीं अॼु ॾाढो ख़ूबसूरत ॾींहुं आहे. अॼु 23 मार्च आहे. उन जे हवाले सां बि मां लफ़्ज़ पंहिंजी ट्रांसमिशन में रखणु चाहियां थी. अल्हम्दुलिल्लाह रमज़ानुल मुबारक त आहे ई आहे, बाबरकत महीनो ई आहे, पर गॾो गॾु ही उहो रमज़ान जो अॼोको जेको रोज़ो आहे उन में 23 मार्च बि असांखे नसीब थी आहे. ही उहा पाकिस्तान जी तारीख़ आहे जंहिंजे लाइ सियाणनि चयो आहे त जेकॾहिं 23 मार्च न हुजे हा त शायदि 14 अगस्त बि न अचे हा. ही उहा तहरीक आहे, ही उहो करारदार पाकिस्तान जो उहो मंज़ूर थियण जो ॾींहुं आहे जंहिंखां पोइ इहो अहद कयो वियो त पाकिस्तान इंशाअल्लाह पाकिस्तान हिकु आज़ाद मुमलिकत थी साम्हूं ईंदो. अॼु उन जो बि ॾिहाड़ो आहे त तव्हांखे असां सभिनी खे जेके बि मूंखे ॾिसनि पिया, जेके बि ॿुधनि पिया, उन्हनि सभिनीनि खे पाकिस्तान ते मुबारक. ट्रांसमिशन ॾांहुं अचणु चाहियां थी. अॼु ट्रांसमिशन में जेके लफ़्ज़ मां रखणु चाहियां थी उहा उन मौजज़े जा लफ़्ज़ आहिनि. उहो वाक़ियो, उहो इस्लाम जी मौजज़ो जेका क़ुरान पाक में जंहिंजो ज़िक्र आहे. मेराज उहो सफ़र जंहिंखे आसमाननि जो सफ़र चयो वियो आहे. मेराज जंहिंखे उहो सफ़र चयो वियो आहे जंहिंजे लाइ रिवायतुनि में अचे थो त अञा कंहिं नल मां पाणी जो ड्रॉप किरियो पिए, उहो ड्रॉप पूरो न किरियो हो त उहो सफ़र मुकमल थियो. ही उहो मौजज़ो आहे. ही उहो मौजज़ो आहे जेका दर जी कुंडी हुई उहा जॾहिं बंदि थींदी आहे त उहा हल्की हुन में वाइब्रेशन हूंदी आहे, हिलण वारी उहो हिकिड़ो मंज़र हूंदो आहे. अञा उहा कुंडी हिली ई रही हुई त उहो सफ़र मां उहो मुकमल थियो हो. ही उहो सफ़र आहे जंहिंजे लाइ क़ुरान पाक में लफ़्ज़ लिखिया विया आहिनि. ही उहो सफ़र आहे जंहिंजे लाइ क़ुरान पाक में फ़रमायो वियो आहे त असां पंहिंजे महबूब खे घुरायो ताकी असां पंहिंजे महबूब खे निशानियूं ॾेखारे सघूं. ही उहो सफ़र आहे जंहिंजे लाइ क़ुरान पाक फ़रमाए थो त मस्जिदुल हराम खां मस्जिदुल अक़सा ऐं पोइ सिदरतुल मुंतहा ताईं ही सफ़र वियो. 27 रजब उहा तारीख़ जेका जॾहिं तारीख़ ईंदी आहे तव्हां ई मां गॾिजी कोशिशि कंदा आहियूं त असां इबादतूं बि करे सघूं, असां रोज़ा बि रखी सघूं, असां सॼी राति बि जाॻे सघूं, असां नज़रो नियाज़ बि करे सघूं. अॼु उन ते मां चाहियां थी पंहिंजी ट्रांसमिशन में लफ़्ज़ रखजनि.
काफ़िन रिवायतुनि में अचे थो त जेकॾहिं तव्हां 27 रजब जो तव्हां रोज़ो रखियो त उहो रोज़ो 100 रोज़नि जो सवाबु तव्हांखे ॾेई थो वञे। ऐं जेकॾहिं तव्हां उन राति में क़याम कयो, जेका 26-27 जी राति आहे, उन राति में तव्हां क़याम कयो, तव्हां इबादत कयो, त उनजो सवाबु कई गुना वधीक वधी वञे थो। ही उहा इस्लाम जी तारीख़ आहे जेका असांखे उहे उन्हनि तमामु मौजज़नि ते असांखे ऐं असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे बारे में असांखे ॿुधाए थी, उन्हनि जो उन सफ़र जे बारे में, उन इबादत जे बारे में असांखे ॿुधाए थी, उन अर्श ते वञण जे बारे में असांखे ॿुधाए थी। उन ट्रांसमिशन में इन वाक़िए ते लफ़्ज़ रखण जे लाइ मां चाहियां थी असां गॾु जनाब मुफ़्ती शबीर अहमद साहब आहिनि, उन्हनि जी तरफ़ मां वञणु चाहियां थी। पर ट्रांसमिशन जे आगाज़ में हमेशह हिकु सिलसिलो रहियो आहे त हमेशह असां ट्रांसमिशन जे आगाज़ में ख़ूबसूरत आवाज़ शामिलु कंदा आहियूं। छो न शफ़ीक अहमद सुल्तानी साहब जी तरफ़ पहिरीं वञिजे ऐं उन्हनि जो आवाज़ ट्रांसमिशन में शामिलु कजे, ताकी हीउ सिलसिलो जेको ज़िक्र जो आहे, जेको ख़ैर जो आहे, जेको बरकतनि जो सिलसिलो आहे, तव्हांजे ऐं मुंहिंजे घरनि में बि ईअं ई हुजे। हिन ट्रांसमिशन जे थ्रू जिथे जिथे जेके जेके माण्हू ॾिसनि पिया उन्हनि तमामु माण्हुनि जे दिलनि में ज़हननि में बि हुजे। ऐं हिन ट्रांसमिशन ते जेके मौजूदु आहिनि, जेके ठाहे रहिया आहिनि, जेके ॿुधी रहिया आहिनि, जेके कमु करे रहिया आहिनि, जेके जेके माण्हू हिन ट्रांसमिशन सां जुड़नि था, तमामु माण्हू हिन ज़िक्र सां फैज़याब इंशा अल्लाह थींदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। तू बादशाह बे परवाह वाला, तू बादशाह बे परवाह वाला, या खुदा तो सखी मांगदा अगर फ़कीर तो बादशाह बे परवाह वाला, या खुदा तो सखी मांगदा अगर फ़कीर तो बादशाह, अगर काफ़ी खता थे मगर माफ़ी अता थे, अगर काफ़ी खता थे मगर माफ़ी अता थे, ए मिठा मो डिठा कुर्बतों जा कसेर तो बादशाह बेपरवाह वाला, तो बादशाह हुकूमत आहत तो जे आप न तो खे कान कजे आप, हुकूमत आत तो जे आप न तो खे कान कजे आप, जियां बड़े तियां करें छोत कुल शहर कदीर तो बादशाह बेपरवाह वाला, तो बादशाह बे परवाह वाला, तो बादशाह मोहम्मद तो दिनो मौला बड़ो साईं असां गोला, मोहम्मद तो दिनो मौला बड़ो साईं असां गोला, बाज पे करम के दे पुनल दिल पजीर तो बादशाह बेपरवाह वाला, तो बादशाह बे परवाह वाला, या खुदा तो सखी मांगदा गर फकीर तो बादशाह, के ना को झा तभी तो जा महेसर चे धनी मोहजा,
کہ نہ کو جا تبھی تو جا مہے سر چہ ڈھڑی موہ جا در تجھے دان دعا تو پنے پینو امیر تو بادشاہ بے پرواہ والا تو بادشاہ بے پرواہ والا یا خدا تو سخی مانگدا گر فقیر تو بادشاہ. ماشاءاللہ ماشاءاللہ سبحان اللہ. ٹرانسمیشن میں خصوصی مہمان سن تشریف رکھن تھا ماں ان جی طرف ونن چاہن تھی سبنی کا پہ تو جہاں وڈی مہربانی پنجو وقت کڈی اساں تائیں اچن جے لا. تاں جی وڈی مہربانی تاں ایڈی زبردست شام میں شامل کयो ऐं माशाल्लाह ॾाढो सुठो पियो लॻे अची करे ॾाढो ज़बरदस्त. مہربانی مہربانی مہربانی. پر اکثر छो त रमज़ान शरीफ़ में ज़ाहिर हर कंहिंजो स्केड्यूल चेंज थी वेंदो आहे, डिफरेंट थी वेंदो आहे. वरी असां कोशिशि कंदा आहियूं त घणो असां तरजीह इबादतुनि खे ॾेई सघूं. उन दौरान कंहिंजे लाइ टाइम कढण लाइ वॾी ॻाल्हि हूंदी आहे, उहो तव्हां टाइम कढियो आहे. थैंक यू सो मच. हिकिड़ा फैमिली जा हिकिड़ा पोर्शन्स हूंदा आहिनि, डिफरेंट विरहायल हूंदा आहिनि. त मूंखे लॻंदो आहे त हीअ बि हिकिड़ी मुंहिंजी फैमिली आहे त फैमिली हुनखे बि टाइम ॾिजे थो त हिन फैमिली खे बि टाइम ॾिजणु घुरिजे. सो तव्हां इनवाइट कयो त ईअं थी नथो सघे हुन अचा. थैंक यू सो मच तव्हां असांजी इन्विटेशन ते हली आयो. माशाल्लाह सां जाज़ेब हिकु वॾी लिस्ट आहे कमनि जी जेका तव्हां कई आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत कमु जेतिरो बि तव्हां कमु कयो आहे ॾाढो ख़ूबसूरत कमु कयो आहे. काफ़ी अरसे खां हिकु स्ट्रगल आहे जेका जाज़ेब कंदो आयो आहे. मां ज़रूरु वञणु चाहींदमि उन्हनि तमामु शयुनि ते. जाज़ेब चयो त असां बेसिकली असां वेठा असां हिन बाबरकत महीने में आहियूं त थोरो सो मां ॼाणणु चाहियां थी इन तमामु सॼे अरसे में उहो अरसो उहो महीनो जेको शदीद करे ईअं थींदो आहे शदीद तव्हांजो कमनि में गुज़रंदो आहे रमज़ान शरीफ़, उहो कहिड़ो महीनो गुज़रियो, उहो कहिड़ो साल गुज़रियो ऐं कहिड़ो उहो प्रोजेक्ट हो जंहिंमें गुज़रियो? अच्छा, उहो प्रोजेक्ट जेको शदीद जंहिंसां मतिलबु हिकिड़ो एक्चुअली दिलि सां कमु कयो ऐं उन में इलाही स्ट्रगल हुई ऐं इवन की मूंखे काफ़ी सारो सिखण लाइ मिलियो, उहो प्रोजेक्ट यादगिरी हुयो. त उन में जेको आहे छो जो उहो फस्ट स्टार्ट बि मूं ई कयो हुयो, असां गॾिजी कयो हुयो ऐं उहो वरी एंड ताईं बि कंटिन्यूसली जेको आहे सो मूं ई खणी हलियोसि. त उन में इलाही काफ़ी सारो छो जो उहो हुयो आउटडोर, वञिणो पवंदो हुयो, डिफरेंट सिटीज़, डिफरेंट माहौल, डिफरेंट माण्हू ऐं उन्हनि ॾे वञी करे वरी डिफरेंट क़िस्म जा गेस्ट बि हूंदा आहिनि. वरी कुझु अहिड़ा गेस्ट हूंदा आहिनि जेके तव्हांखे इलाही ईज़ी फील कराईंदा आहिनि, कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जेके तव्हांखे थोरो डिस्टर्ब कंदा आहिनि. त उहे शयूं बि हिन मां काफ़ी सारियूं सिखियूं ऐं उहो जेको प्रोजेक्ट हुयो उहो यादगिरी हुयो जंहिं मां ॾाढो मतिलबु सिखियोसि बि ऐं मज़ो बि ॾाढो आयो. माशाल्लाह माशाल्लाह. अच्छा, जी रमज़ान शरीफ़ कीअं पियो गुज़रे जाज़ेब जो? कीअं सुबुह थींदी आहे, कीअं शाम थींदी आहे, कीअं इफ़्तारियूं थींदियूं आहिनि, कीअं सहरियूं थींदियूं आहिनि? हिन में आहे त हूअं जेके महीना गुज़रनि था उन में हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो तरीक़ेकार इहो हूंदो आहे त तव्हां राति जो सुम्हो था, वरी सुबुह जो उथो था, त इहो हिकिड़ो बिल्कुलु आसान हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे कमकार जे हवाले सां. हिन में वरी असांजो जेको आर्टिस्ट बिरादरी जेको असांजो हिकिड़ो माहौल आहे उहो थोरो डिफरेंट थींदो आहे. असां थोरा ॿियनि खां डिफरेंट बि आहियूं न, मसइलो इहो आहे. त उन में कुझु असांजा दोस्त आहिनि, ज़ोहेब आहे, शिराज़ आहे, इन सभु जेके पाण में असां दोस्त आहियूं. त इन्हनि जा बि कमकार हलनि पिया न मुख़्तलिफ़ चैनल्स ते. त वरी ॾींहं जो सुम्हणु आहे, वरी पंहिंजो बिज़ी शेड्यूल आहे सभिनि जो. राति जो टाइम मिलंदो आहे त सभु असां राति जो वेहंदा आहियूं, सहरी गॾु कंदा आहियूं. ऐं हिन सहरी में त इहो थियो आहे त हीअ कंटिन्यूसली मूं ॿाहिरि ई सहरी कई आहे, दोस्तनि सां ई कंटिन्यू कई आहे. त वरी उन खां पोइ कचहरी वचहरी थिए थी त देन तां आराम घटि थो थिए, बसि आराम जेको आहे सो इलाही घटि थो थिए. बाक़ी ॾाढो सुठो माशाल्लाह कंटिन्यूसली रोज़ा बि का वञनि पिया ऐं बहितरीनु माशाल्लाह माशाल्लाह. ऐं कॾहिं कॾहिं मूंखे त ईअं लॻंदो आहे त रमज़ान शरीफ़ असां अक्सर माण्हुनि खे मूं ॾिठो आहे त जॾहिं बि स्पेसिफिकली रमज़ान शरीफ़ ईंदो आहे त उहे कोशिशि कंदा आहिनि त को प्रोजेक्ट न वठनि, कमु न कनि, ताकी उहे घर में रही सघनि, आराम सां रोज़ा रखी सघनि, आराम सां इबादत करे सघनि. पर मूंखे ईअं लॻे थो त हीउ उहो महीनो आहे जंहिं महीने में जेकॾहिं तव्हां पंहिंजे कम खे यस कयो था न त उन बरकत सां सॼो साल तव्हांखे खोड़ सारो कमु मिले थो. इहे कॾहिं एक्सपीरियंस थियो? असल में तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त आउं थोरो आहियां ॿिए मतिलबु हिकिड़ो मुंहिंजो पैटर्न आहे कमु करण जे हवाले सां. त मूंखे हींअर ऑफर थियो हुयो हिकिड़ो शो, पर आउं न करे सघियुसि. उन जी वजह इहा आहे त थोरो टाइम शेड्यूल ॾाढो डिफरेंट थी वेंदो आहे मुंहिंजो. हिन छो जो फैमिली वरी असांखे थोरो वञिणो पवंदो आहे ॻोठ जे हवाले सां, ओॾां बि ॾाढो माहौल डिफरेंट थींदो आहे. त हींअर वरी असां निकिरंदासीं उन पासे. त उन करे ऐं इहा ट्रांसमिशन जो हीउ हिकिड़ो अहिड़ी ज़िमेदारी जो कमु आहे
जेको तव्हां त कयो था, तव्हांखे ख़बर आहे ॾाढो ॾुखियो कमु आहे ऐं तव्हांखे एप्रिशिएट थो कयां कंटिन्यूसली उहा शइ करणु, वरी उन शइ खे टाइम ॾियणु, उन टाइम ते अचणु, छो जो इहो वाहिद जीअं तव्हांखे मूं चयो सहरी असां दोस्तनि सां गॾु कंदा आहियूं, त हुन में अफ़्तारी जेका हूंदी आहे वरी तव्हांखे हिते कंटिन्यू पूरो महीनो करणी पवंदी आहे, त तव्हां फैमिली वरी जेका पंहिंजी तव्हांजी जेका एक्चुअली फैमिली आहे उन सां तव्हां अफ़्तारी न करे सघंदा आहियो, त इहो वरी ॾाढो ॾुखियो थो थी वञे। बिल्कुलु। अच्छा, मां त उन्हनि माण्हुनि में आहियां जंहिं त मां करे मुंहिंजी दिलि चवंदी आहे त मूंखे फैमिली सां अफ़्तारी करणी आहे, त यकीन कयो हुते सभु मूंखे चवंदा आहिनि अञा 5 मिंट रहिजी विया आहिनि, 8 मिंट रहिजी विया आहिनि, मुंहिंजो कुझु बि हुजे मूंखे निकिरणो आहे, ऐं मां निकिरी वेंदी आहियां। उहो रोज़ो ज़ाहिर आहे छो त 10-15 मिंटनि जो सफ़र त आहे ई आहे, त रोज़ो त रस्ते में ई खुलंदो आहे, पर यस उते दस्तरखान ते ज़रूरु पहुचे, मां थोरी सैटिस्फिकेशन हूंदी आहे इंसान खे। तव्हां हिते अचो था, हिननि खे जेको पूरो हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ो टाइम हूंदो आहे उहो तव्हां ॾेई करे वरी देन तव्हां वञो था, फैमिली खे टाइम ॾियो था, केॾो तव्हां लाइ हिकिड़ो ॾुखियो हूंदो इहो, त इहा वरी इहो वरी एनर्जेटिक जेके माण्हू हूंदा आहिनि न इहे उहे ई करे सघनि था। असां एनर्जेटिक न आहियूं, असां थोरा हिन शइ में बिल्कुलु माना घटि, थोरो जंहिंखे चइबो आहे असां सिंधी में चइबो आहे सुस्त आहियूं। अच्छा जयदीप, सहरी जीअं तव्हां चयो त हिन दफ़े सहरी ॿाहिरि ई पई गुज़रे, ॿाहिरि ई पई थिए, त ॿाहिरि सहरी में अहिड़ो कहिड़ो स्पेसिफिक शइ हूंदी आहे, जीअं मां अगरि पंहिंजे लाइ चयां त दही इज़ समथिंग जंहिंखां बिना मूंखे लॻे थो मां सहरी नथी करे सघां, हालांकि रोज़ जी बरकत सां तव्हां दही तव्हां छा को निवालो न बि खायो तॾहिं बि ॾाढो रोज़ो सुकून सां गुज़रंदो आहे, इंसानी दिमाग़ी फ़तूर हूंदो आहे जो इंसानु सोचींदो आहे, पर मुंहिंजो ईअं ज़हन मूंखे ईअं लॻंदो आहे मुंहिंजी सहरी इनकम्पलीट आहे जेसि ताईं मूं वटि दही न हुजे, मुंहिंजो रोज़ो शायदि ख़ुदा न ख़ास्तो को डिस्टर्बेंस थींदी, कुझु थींदो लाज़मी आहे, छो जो जीअं तव्हां चयो न दही मतिलबु खाइणु ज़रूरी आहे, त मुंहिंजे ख़्याल सां दही ॾाढो ईज़ी आहे, छो जो दही खाइण सां वरी तव्हांखे सॼो ॾींहुं उञ न लॻंदी आहे ऐं तव्हां ॾाढो ईज़ी फील कंदा आहियो, ऐं मानी जे हवाले सां कोई मूंखे एतिरो न लॻंदो आहे त कोई तव्हांखे बुख लॻंदी आहे सॼो ॾींहुं या तव्हां थोरा हीअं हूंदा आहियो, हा थोरो घणो लाज़मी आहे। अच्छा हिकिड़ो हूंदो आहे त जेसि ताईं तव्हांखे बुख उञ नथी लॻे तेसि ताईं तव्हांखे चवंदा आहिनि रोज़ो बि क़बूलु कोन्हे, त लॻणु घुरिजे, अहसासु थियणु घुरिजे, ख़बर पए तव्हांखे रोज़ो आहे, ऐं उहो टाइम शेड्यूल ऐं प्रॉपर जो हिकिड़ा माण्हू वरी अहिड़ा बि हूंदा आहिनि मूं ॾिठा आहिनि जेके सुम्ही रहंदा आहिनि, पोइ वरी उथंदा आहिनि अफ़्तारी टाइम ते, अफ़्तारी टाइम ते उथंदा आहिनि, वरी ॾाढो पंहिंजे पाण खे सम्झंदा आहिनि, उहे बि सही आहिनि, ग़लति कंहिंखे नथो अची सघिजे, पर निमाज़ खे बि टाइम ॾियणु घुरिजे, फैमिली खे बि टाइम ॾियणु घुरिजे, वरी जेके घर जा जेके नंढा नंढा कम आहिनि उन्हनि में बि तव्हांखे जेको आहे सो इन हुजणु घुरिजे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। हूअं बि मां हमेशह इहा ॻाल्हि रिपीट कंदी आहियां त असांजो दीन ॾाढो तवाज़ुन वारो दीन आहे, असांजे दीन में सिर्फ़ु इहो हुकुम न आहे त जेके अहकामात तव्हांखे ॾिनल आहिनि, जेके फ़र्ज़ु नमाज़ूं आहिनि, फ़र्ज़ु रोज़ा आहिनि, सिर्फ़ु तव्हां उहे अदा कयो, बल्कि असांखे हुकूकुल्लाह सां गॾोगॾु हुकूकुल इबाद बि मुंहिंजो दीन सेखारे थो, त ही उहो दीन आहे जंहिंमें तव्हांखे ॿई शयूं हलाइणियूं आहिनि। अगरि तव्हां घर वारनि खे तव्हां उन्हनि खे छिड़बूं पिया ॾियो, तव्हां उन्हनि सां सुठो सलूक न पिया कयो, उन्हनि जा हक़ूक़ तव्हां पूरा न पिया कयो, ऐं तव्हां नमाज़ रोज़ा पूरा कयो, माज़रत सां हिकु तालिब इल्म जी हैसियत सां मां वेंदी आहियां, पर इहा मुंहिंजी दिलि जी आवाज़ आहे जेका मां चवणु चाहियां थी, पर नाज़रीन ताईं पहुचाइणु चाहियां थी, त मूंखे नथो लॻे त तव्हां सुठा मुस्लमान आहियो, तव्हां अगरि ॿिन्ही शयुनि खे गॾु खणी था हलो तॾहिं तव्हां सुठा मुस्लमान आहियो। वधीक हिननि ॻाल्हियुनि जे बारे में मुफ़्ती साहब बि वेठा आहिनि, उन्हनि सां बि तबसरो ज़रूरु थींदो, छो न ब्रेक जी तरफ़ वञे नाज़रीन, वक़्तु या ब्रेक। बरकती रमज़ान सगत तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे डालडा कुकिंग ऑयल ऐं बनस्पति, जहां मामता वहां डालडा। न बदिला ज़माना न बदिला डालडा। डालडा उहो कुकिंग ऑयल आहे जेको गुज़िरियल 80 सालनि खां असांजी मदर्स जे दिलि ते राज करे रहियो आहे। डालडा जेको न सिर्फ़ु प्योरिटी जी बल्कि ग़िज़ाइयत जी बि ज़िमेदारी वठे थो। इन सां गॾोगॾु डालडा जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त हीअ उहो कुकिंग ऑयल ऐं बनस्पति आहे जेको असांजे सहरी में बि इस्तेमालु थींदो आहे, त असांजी अफ़्तारियुनि में बि इस्तेमालु थींदो आहे। डालडा खां पोइ ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे यंग्स फूड चिकन मेयोनीज़ स्प्रेड। ही उहो चिकन मेयोनीज़ स्प्रेड आहे जेको असांजे ॿारनि जी पसंदि आहे, ऐं न सिर्फ़ु टेस्ट आहे हिन में बल्कि रियल चिकन जी ग़िज़ाइयत बि असांखे मिले थी। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे सनरिच फोर्टिफाइड आटा। ही उहो चक्की आटो आहे जेको गुज़िरियल ज़माननि खां असांजे घरनि में हलंदो अचे थो, ऐं हाणे हिकु बहितरीनु पैकेजिंग सां गॾु असांजे घरनि में दस्तियाबु हूंदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स पाकिस्तान जे वॾनि बिल्डर्स मां हिकु आहे, ऐं GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो चवणु आहे त ही घटि आमदनी वारे माण्हुनि जे लाइ बि ॾाढा ख़ूबसूरत, ॾाढा सुठा ऐं आसान इक़सात वारा प्रोजेक्ट्स खणी ईंदा आहिनि। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे वाइटल टी।
वाइटल पियो ज़िंदगी जियो। वाइटल वो ब्रांड आहे जेको पाकिस्तान में 5 करोड़ खां वधीक चाहे जे कब्ज़ जी कंज़प्शन थींदी आहे ऐं उहा हूंदी आहे वाइटल टी। वाइटल टी जी कामयाबी जो राज़ उन जी बहितरीन टेस्ट ऐं मयार आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे मलका मसाला, द क्वीन ऑफ टेस्ट। मलका मसाला उहे मसाला आहिनि जंहिंमें को आम लूण न बल्कि प्योर हिमालयन सॉल्ट यूज़ थियल आहे। मलका मसाला पाकिस्तान जे हर नंढे ऐं वॾे स्टोर ते दस्तियाब आहिनि। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे क्विस आइसक्रीम सिरप ऐं क्विस जूसेस। ही उहे फ्लेवर्ड जूसेस ऐं सिरप आहिनि जेके असांजे घर वारनि जी, असांजी ॿारनि जी अक्सर डिमांड हूंदी आहे, अक्सर जे टेस्ट जे लाइ असांजे घरनि में ज़िक्र रहंदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे न्यू टाउन डेयरी। सुबह का आगाज़ न्यू टाउन डेयरी बटर के साथ। ही उहो बटर आहे जेको न सिर्फ़ असांजे घरनि में ज़ाइक़ो सजाईंदो आहे बल्कि असांजे घरनि में असांजे ॿारनि खे, असांजे वॾनि खे, असांजे बुज़ुर्गनि खे ग़िज़ाइत बि ॾींदो आहे। ट्रांसमिशन खे स्पॉन्सर कयो आहे रूह अफ़ज़ा मशरूब मशरिक़। ही उहो मशरूब आहे जेको असांजे दस्तरख़ाननि ते रंग बि सजाईंदो आहे, ज़ाइक़ो बि सजाईंदो आहे ऐं हिकु कमी जेका असांखे कॾहिं कॾहिं रोज़े में फील थींदी आहे, असां लथार्जिक फील कंदा आहियूं, ही उहो मशरूब आहे जेको असांखे फ्रेश बि फील कराईंदो आहे। ट्रांसमिशन में अॻियां वधणु चाहियां थी ऐं वञणु चाहियां थी अॼु जंहिं लफ़्ज़नि सां ट्रांसमिशन जो असां आगाज़ कयो आहे, असां महराज जे उन लफ़्ज़नि सां, उन वाक़िए सां, उन उरूज वारे वाक़िए सां असां पंहिंजी ट्रांसमिशन जो आगाज़ कयो आहे। चाहियां थी त मुफ्ती साहब जी तरफ़ वञे। असां सां गॾु मुफ्ती शबीर अहमद साहब तशरीफ़ फरमा आहिनि। सबसे पहले तो वॾी महिरबानी आहे सां गॾु हुजण जे लाइ ऐं असांजी ट्रांसमिशन में शामिल थियण जे लाइ। मुफ्ती साहब, ही उहो वाक़ियो आहे जेको मुंहिंजे दीन ते उहो यकीन पुख्तो कराए थो जेको असां ऐं क़ुरान पाक में जगह जगह ते अहिड़ा मौजज़ात हैं हमारे पास कुरान पाक में, ऐसे वाक़ियात हैं, ऐसे अंबिया कराम के लिए ज़िक्र है कुरान पाक में हमें मिलता है, जहाँ जब हम पढ़ते हैं तो हमारे दीन पे हमारा यकीन और पुख्ता होता जाता है और मज़ीद पक्का होता जाता है। मेराज के वाक़े के लिए चाहूँगी आपके लफ्ज़ हमारे ट्रांसमिशन में शामिल हो। पहले तो बहुत शुक्रिया आप तमाम ही अहबाब का और बिलखुसूस मैनेजमेंट का, बहुत शुक्रिया। और इसके बाद जो है मुबारकबाद भी कि माशाल्लाह इतनी अच्छी ट्रांसमिशन चल रही है। बहुत शुक्रिया। अल्लाह आपकी कोशिश को, काविश को कबूल फरमाए। आमीन सुमा आमीन। और आज जब ट्रांसमिशन का आगाज़ हुआ तो इत्तिफाकन कारी साहब ने भी माशाल्लाह जो है वो पारा नंबर 15 सूरह बनी इसराइल की पहली आयत है कि जिसमें इस वाक़े मेराज को बयान किया गया जी। और ये वाक़या मेराज यानी सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, कि पाक है वो ज़ात जो ले गया अपने बंदे ख़ास को रातों रात मस्जिद हराम से मस्जिद अक़सा तक। यहाँ तक तो मतलब इसमें ज़िक्र है, फिर और दीगर मकामात पर अलग अलग ज़िक्र मौजूद है। तो आज कारी साहब ने इसी की तिलावत फरमाई और एक हमारे टॉपिक से भी रेलिवेंट की चीज़ हुई। और अच्छा, ये जो एक सफ़र मेराज है, मेराज का वाक़या, ये हुज़ूर नबी रहमत शफ़ी उम्मत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम के लिए ख़ास है। यानी ये वो मौजज़ा है कि जो ना हुज़ूर से पहले किसी को मिला, ना आपके बाद किसी को मिल सकेगा। सुभान अल्लाह, सुभान अच्छा, अल्लाह। ऐसे कई मौजज़ात हैं कि जो दीगर अम्बिया को भी मिले, जैसे हज़रत ईसा का जो है वो मादरजाद अंधों को बीना कर देना, सुभान अल्लाह जी, और जी। बर्स के मर्ज को ख़त्म कर देना। इसी तरह जो हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना व सलातु व सलाम का रब से बात करना, वाह वाह वाह, सुभान मुर्दों को ज़िंदा कर देना। इसी तरह जो है वो हज़रत सुलेमान का पूरी कायनात पर, दुनिया पर एक जो है वो जहान पर बादशाहत होना, वाह, इक़्तिदार होना। तो ये सारी चीज़ें अलग अलग किसी न किसी नबी को मिली। बिल्कुल। और एक रिवायत का मफ़हूम है, उलमा मुफस्सिरीन व शारिहीन ये फरमाते हैं कि तमाम कमोबेश 1,24,000 अम्बिया किराम को जो मौजज़ात मिले, उन तमाम को जमा करके हुजूर को अता कर दिए गए। वाह वाह, सुभान। यानी वो तमाम मौजज़ात, अच्छा वो तो मिले ही मिले, और ये एक ऐसा ख़ास मौजज़ा अता किया गया कि जो ना पहले कभी किसी को मिला, ना बाद में कभी किसी को मिलेगा। सुभान अल्लाह। और ये हुजूर का अपने खत, क्योंकि हर नबी का कोई ना कोई ख़ास मौजज़ा ज़रूर होता है। और महराज हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नबी आखिर ज़मा की ये एक ख़ासियत और ये ख़ास मौजज़ा था। अच्छा, मौजज़ा होता क्या है? आपने जैसे शुरू में भी कहा कि जब आपका सफ़र मेराज शुरू हुआ तो जिस तरह पानी गिर रहा था वो वहीं गिरता रहा और आप वापस भी आ गए।
اور اسی طرح جو ہے وہ کنڈی ہل رہی تھی تو ابھی بھی ہل رہی ہے، اور آپ اتنا لمبا سفر کر کے بھی آ گئے. معجزہ ہوتا ہی وہ ہے کہ جو سمجھ میں نہ آئے. اب اگر اس میں کوئی عقل کے گھوڑے دوڑانے لگے کہ بھائی اتنا لمبا سفر مسجد حرام سے مسجد اقصیٰ، اس وقت تو جناب والا نہ کوئی بائک ہے، نہ کار ہے، نہ ایروپلین ہے، نہ کچھ ہے، ہیلی کاپٹر، کسی مفتی قسم صاحب کا معذرت کے ساتھ مجھے لگتا ہے، معذرت کے ساتھ آپ کے میں لفظ پہ آپ میں آگے بول رہی ہوں. اصل میں ہمارے مائک جو ہے وہ کچھ مسئلہ کر رہے ہیں، کچھ ٹیکنیکل فالٹس کی وجہ سے ذرا سے دوبارہ آپ کے پاس آتے ہیں، اور ہم جس طرح جہاں سے بسا کور کرنا ہوں ٹیکنیکل فالٹس کے ویدا ہوں انہیں شری طرف جگہ سبنی کا ودیک سیف شے ہوں دیا ہے. اسگڈ نات ہوا تشریف فرما ہے نات الجسد طرف ونو تھا، اور پھر معذرت کے ساتھ مفتی صاحب واپس آپ کی طرف آئیں گے. اسگڈ ندیم احمد پہور صاحب تشریف فرما ہیں. جناب سا گزارش ہے تو پنجی آواز سانی ٹرانسمیشن میں رکھن. بسم اللہ الرحمن الرحیم. دل تھی چاہے ہانے ونا بس ہانے ونا، دل تھی چاہے ہانے ونا بس ہانے ونا دل ٹھارے وٹھاں حسرت دل جی پوری کیا، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. دل تھی چاہے ہانے ونا بس ہانے ونا دل ٹھارے وٹھاں حسرت دل جی پوری کیا، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. سکھ تو سانجھا سینے میں جیاں شال مدینے میں، سوار تھیاں مسفینے میں جے کرے نئی مہینے میں، موجی تھے عید روزے میں دید پنجی وجھی سکلاہے اتاں، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. دل تھی چاہے ہانے ونا بس ہانے ونا دل ٹھارے وٹھاں حسرت دل جی پوری کیا، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. دل بر جی جا دھرتی آ جنت جی جن سرتی آ، کلمے وارن ورتی آ پرور جی سا پرتی آ، کلمے وارن ورتی آ پرور کے سا پرتی آ. ان تفدا سر سا ہوا جو کچھ آہے گھورے وٹھاں، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. دل تھی چاہے ہانے ونا بس ہانے ونا دل ٹھارے وٹھاں حسرت دل جی پوری کیا، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. ماں بھی ونا اے بیا بھی ونن جے کے روزو ڈسن تھا گورنے، شالن سکھ میں سکندر ہن منزل پانجی جلد پسنے. ماں تو دعا ایڑی صدا پنجے دل میں گھرندو وطاں، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. قادر شل کو قرب کرے دیوانے جو ہاں ٹھرے، جے کو آہے پند پرے ان کے کاٹاں پیر بھرے. سولی تھے واٹ اوندہ ملاٹ دیکھارے رب رنگ نواں، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. مولا مدینہ گھمائیں دو حاجی رفیق صدائیں دو، مولا مدینہ گھمائیں دو حاجی رفیق صدائیں دو، پہنجو پیار ودھائیں دو سید گالیوں گائیں دو. ایڑیوں کیر دکھن جہیر کنجدہ سکھ میں ساہ سواں، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. دل تھی چاہے ہانے ونا بس ہانے ونا دل ٹھارے وٹھاں حسرت دل جی پوری کیا، جے کرے کر بیہر ٹریہر ہر ہر روزو پاک ڈساں. ماشاءاللہ سبحان اللہ. جہازیب جڑے دل کا دعا نکرندی ہے اسپیسیفکلی
हेड़नि महीननि में, हेड़नि बाबरकतनि महीननि में इंसानु रोज़े सां हूंदो आहे, कॾहिं इफ़्तारी जे दस्तरख़ान ते हूंदो आहे, कॾहिं सहरी जे दस्तरख़ान ते हूंदो आहे। उहे अज़ानूं जेके अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह जंहिं मुल्क में असां रहूं था, अज़ानूं हूअं ई असांजे कननि ताईं पहुचंदियूं आहिनि, पर स्पेसिफिकली हिकु कशिश हूंदी आहे जेके रमज़ान जी अज़ान में हूंदी आहे, उहा अट्रैक्शन हूंदी आहे। छा दिलि खां दुआ निकिरंदी आहे? सभिनी खां पहिरीं छा ज़ुबान ते ईंदो आहे जॾहिं बि उन ज़ात खां घुरण जे लाइ हथु मथे खणंदा आहियो त? अच्छा, सभिनि खां पहिरीं जॾहिं बि निमाज़ पढ़ी आहे, दुआ घुरी आहे, त सभिनि खां पहिरियां आउं पंहिंजे बाबा ऐं अम्मी लाइ दुआ घुरंदो आहियां, उन्हनि जी सिहत लाइ दुआ घुरंदो आहियां, उन्हनि जी तंदुरुस्ती लाइ। उन खां अलावा जेको अलाह से उन्हनि खे रोज़ी रिज़्क़ ॾिनो आहे उन में बरकत लाइ दुआ घुरंदो आहियां। उन खां पोइ जेके मुंहिंजा रिलेटेड हूंदा आहिनि, दोस्त हूंदा आहिनि, पंहिंजा हूंदा आहिनि, उन लाइ दुआ घुरंदो आहियां। ऐं उहा जेके हीअ पूरी दुनिया आहे, कुल काइनात आहे, उन जे सदके घुरंदो आहियां। पोइ वरी इहा घुरंदो आहियां त जेके डिस्टर्ब आहिनि किथे न किथे, उन लाइ दुआ घुरंदो आहियां। जेके जिन खे छित न आहे, अलाह साईं उन्हनि खे छित ॾे, जंहिंखे कमकार न आहे, अलाह साईं उन्हनि खे कमकार ॾे। पोइ जॾहिं सभिनि जो घुरी थी वेंदो आहे न, पोइ चवंदा सभिनि जे सदके अलाह साईं जिते मूंखे जंहिं शइ जी ज़रूरत आहे या के जेके शयूं मूंखे घुरिजनि उहे मूंखे मिलनि, त उन्हनि जी दुआ घुरंदो आहियां। हिकिड़ो उहा अच्छा, रमज़ान में न हूअं इंतज़ारु हूंदो आहे अज़ान जो, त अज़ान अचे, टाइमिंग जो वॾो हूअं तव्हां नॉर्मल लाइफ में जेको आहे न, सो अज़ान केॾी महिल ॿुधी सघो था, केॾी महिल सफ़र में हुयो, केॾी महिल कीअं हुयो, पर हीअ वाहिद महीनो इहो आहे, चवंदा हीअ पैकेजिस वारो महीनो आहे। हिन में तव्हां हिकिड़ी दुआ घुरो त तव्हांखे हुनजो जेको आहे सो जल्दी क़बूल बि थींदी आहे, हुन सवाबु जेको आहे सो अनलिमिटेड आहे। ऐं तव्हां जेको आहे हीअ टाइम जेको आहे न, हीअ टाइम सॼो तव्हां इन्हनि शयुनि खे ॾेई छॾियो। अच्छा, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे, अक्सर मां त इन शइ ते बिलीव कंदी आहियां, कॾहिं कॾहिं मां ईअं कंदी बि आहियां। इंसानु हूंदो आहे न, रब जी ज़ात उहा ज़ात आहे जेका 70 माण्हुनि खां वधीक तव्हां सां प्यारु करे थी। इंसानु पंहिंजी मदर्स खां कीअं नख़रो कंदो आहे, कीअं कुझु घुरंदो आहे, कीअं नख़रा करे वठंदो आहे। कॾहिं रब जे साम्हूं ईअं नख़रो कयो, कॾहिं कंहिं शइ जे लाइ ज़िद कई? अच्छा, मूं पंहिंजी लाइफ में एक्सपीरियंस इलाही कयो आहे, मूंखे मिलियो बि आहे अल्हम्दुलिल्लाह। जहाँ ज़ेब करे इहो कयो। हिकिड़ी शइ कुझु टाइम खां वठी हिकिड़ी मुंहिंजे ज़हन में इलाही क्लियर थी वई आहे, इलाही पहिरीं ईअं न हूंदो हुयो। अच्छा, पहिरीं किथे कमकार या कुझु शयूं थी वेंदियूं हुयूं त आउं दुनिया खे वठी करे इलाही थोरो परेशान थींदो, यार अलाए छा थींदो, छा न थींदो, हीअं थींदो। पर जॾहिं मूंखे एक्चुअली हिकिड़ी जीअं मैच्योर थी वेंदो आहे माण्हू, ऐं सम्झ में इहा ॻाल्हि अची वई त हीउ जेको निज़ाम पूरो जेको आहे न, इहो अलाह जे हथ में आहे। बेशक। ऐं जेको तव्हांजो रिज़्क़ रोज़ी जेकी शयूं मिलणियूं आहिनि उहे तव्हांखे मिलंदियूं, बिल्कुलु उहे किथां न किथां तव्हांखे ज़रूरु मिलंदियूं। जेका तव्हांजी न आहे लिखियलु उहा तव्हांखे न मिलंदी, उन पर तव्हां हरू भरू भॼो था। त मुंहिंजो इहो ॾाढो हिकिड़ो क्लियर थी वियो आहे त मूंखे जेका शइ घुरणी हूंदी आहे ऐं अलाह खां घुरंदो आहियां, ऐं मूंखे ख़बर आहे हितां मिलंदी, मूंखे हाणे कंहिंखे बि चवण जी ज़रूरत न पवंदी आहे, ऐं डिस्टर्ब तव्हां बिल्कुलु ई न थींदो आहे। हिकिड़ो माण्हू थींदो आहे न, यार अलाए छा थींदो, सुभाणे छा थींदो, कुझु ई कोन्ह थींदो, सुकून आहे, तव्हां रिलैक्स थी हलो, अलाह तव्हां खां वधीक तव्हांजो बहितर अलाह सोचे थो। ऐं इहा शइ मूं पंहिंजी ज़िंदगी में ॾिठी आहे, छो जो तव्हां शायदि थी सघे थो का भली शइ हूंदी आहे, का सुठी शइ जेका तव्हांखे नज़र ईंदी आहे, तव्हां हुनजे पोयां लॻी वेंदा आहियो, चवंदो इहा शइ मिले, इहा हासिलु थिए, जल्दी मिले, ऐं उहा तव्हांखे न मिलंदी आहे, पोइ तव्हां डिसहार्ट थी वेंदा आहियो। पर एक्चुअली में उहा छा हूंदी आहे, उहा तव्हां जेको आहे न सा उन शइ खे डिज़र्व न कंदा आहियो। अलाह खे इहा शइ ख़बर आहे, त पोइ उहा शइ अलाह सां तव्हांखां हरू भरू बि थोरो परे करे छॾींदो आहे, त हिन में हिन जो नुक़सानु आहे, उहा वरी तव्हांखे ख़बर पवंदी आहे बाद में, जॾहिं तव्हांजो कुझु टाइम गुज़रींदो, तव्हां ई हिन ॻाल्हि ते ॾिसी करे खिलंदव त यार हीअ त हीअं हुई वाक़ई। बिल्कुलु, इहो वाक़ई में ख़ुदा ताला ते यकीन आहे, इहो उहो यकीन आहे जंहिंजो ज़िक्र बि थियलु आहे हदीस मुबारकनि में बि, क़ुरान पाक में बि जंहिंजो ज़िक्र थियलु आहे। ऐं उहो यकीन आहे जेको हज़रत मूसा खे हो, ऐं ओॾी महिल जॾहिं उहो रस्तो जेको हिकु दरिया मां हिकु रस्तो कढियो वियो उन्हनि जे लाइ, उन्हनि जे तमामु उन्हनि माण्हुनि जे लाइ, उन सॼी क़ौम जे लाइ, सो इहो उहो अंधो यकीन आहे जेको तव्हांखे रब ताला ते करिणो आहे। ऐं पोइ रस्ता तव्हांजा ईअं ठहंदा त जिथे साम्हूं न था आगे कुआ पीछे खाई उहो हूंदो, पर तव्हांखे ख़बर न हूंदी त केॾी महिल को हेलीकॉप्टर ईंदो जेको तव्हांखे खणी उॾाए हलियो वेंदो। वाह जी वाह, वक़्तु आहे ब्रेक थियो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ। बरकते रमज़ान सां गॾु तव्हां सभिनी साम्हूं हाज़िर। कुझु ॻाल्हियूं अधूरियूं रहिजी वियूं हुयूं, ऐं मां चाहियां थी त उन्हनि ॻाल्हियुनि खे अॻियां वधाईंदे असां पंहिंजी हिन ट्रांसमिशन खे हलायूं। असां गॾु मुफ्ती शबीर अहमद साहब तशरीफ़ रखनि था। मुफ्ती साहब, कुछ हम बात करे थे, ज़रा माइक के मसले ख़त्म हो गए हमारे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
بات ہو رہی تھی سفر معراج کے حوالے سے جی اور میں نے عرض کیا تھا کہ معجزہ ہوتا ہی وہ شے ہے کہ جو عقل میں نہ آئے، اور یہ وہ معجزہ ہے کہ جو حضور نبی رحمت شفیع امت صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم کا خاصہ ہے کہ نہ آپ سے پہلے کبھی کسی کو ملا نہ آپ کے بعد کسی کو مل سکے گا۔ سبحان اللہ۔ اچھا، یہ جو شروع ہوتا ہے حضرت ام ہانی رضی اللہ تعالیٰ عنہ کے گھر سرکار آرام فرما ہے، جبریل امین آتے ہیں اپنے کافوری ہونٹوں سے آپ کے قدمین کو بوسہ دیتے ہیں اور پھر آپ کو حتیم کعبہ میں لا کر آپ کے دل کو جو ہے وہ غسل دیا جاتا ہے، پھر مسجد حرام سے مسجد اقصیٰ کا سفر ہوتا ہے، پھر تمام انبیاء کی امامت آپ وہاں فرماتے ہیں، یعنی آگے پچھلے جتنے بھی نبی تھے سارے وہاں موجود ہیں، اور انتظار ہو رہا ہے تو امام الانبیاء کا، آدم جو حکومت کر کے جا چکے، جو تمام بشر انسانی کے والد ہیں، اور سلیمان جو پوری جہان پر حکومت کر کے جا چکے، یوسف کے جن کو دیکھ کر اپنی انگلیاں کاٹ لیں عورتیں، وہ بھی صف میں کھڑے ہیں کہ امام الانبیاء تشریف لانے والے ہیں۔ سبحان اللہ عز و جل۔ تو وہ وقت ہے کہ جو پہلے حکومت کر کے جا چکے وہ انتظار کر رہے ہیں کہ امام آئیں گے، سرکار وہاں آتے ہیں اور نماز جو ہے وہ آپ امامت فرماتے ہیں، نماز کے بعد پھر آپ کا سفر شروع ہوتا ہے آسمانوں کی طرف، پھر آپ پہلا آسمان، دوسرا آسمان، تیسرا، ساتوں آسمان پر الگ الگ انبیاء کرام سے ملاقاتیں بھی ہوتی ہیں، اور پھر جب ایک مقام آتا ہے سدرۃ المنتہا، اب یہ وہ مقام ہے کہ آپ، یہ پوائنٹ بڑا گہرا ہے، اس کو ذرا توجہ سے سنیے گا۔ جبریل امین فرشتے ہیں، ٹھیک ہے، اور فرشتوں کو کس چیز سے پیدا کیا گیا؟ نور سے، ٹھیک ہے۔ سدرۃ المنتہا پر جبریل امین پہنچ کر یہ عرض کرتے ہیں کہ یا رسول اللہ اب یہ میری لمٹ ہے، اب میں اس سے آگے نہیں جا سکتا۔ تو سرکار نے وجہ ارشاد فرمائی کہ بھئی کیوں نہیں جا سکتے، وجہ بتاؤ۔ تو وہ عرض کیا کہ یا رسول اللہ آگے نور کی تجلی اتنی زیادہ ہے کہ میں بال برابر بھی آگے بڑھا تو جل کر ہلاک ہو جاؤں گا۔ اب بات کیا ہے کہ نور یہ کہہ رہا ہے کہ آگے نور بہت ہے، لیکن بشر جو ہے وہ اپنے کپڑوں میں جا رہا ہے اور اس کو کچھ نہیں ہو رہا۔ سبحان اللہ۔ اب یہ بات ہے نسبت مصطفیٰ، کہہ رہے حضور تو حضور، کہ حضور نے جو لباس پہنا ہے بھئی وہ تو کپڑے کا ہے نا، آپ دیکھیں ہلکی سے اگر چنگاری لگ جائے تو کیا ہوتا ہے، کپڑا فوراً جل جاتا ہے۔ نور وہاں یہ کہہ رہا ہے کہ نور سے میں جل جاؤں گا، نور سے جل رہا ہے، لیکن نسبت مصطفیٰ کی وجہ سے کپڑا نہیں جل رہا، کپڑا نہیں جل رہا، حضور سے نسبت ہے جس کی وجہ سے کپڑا تک نہیں جل رہا، حضور کے امامے کو کچھ نہیں ہو رہا، آپ کے لباس کو کچھ نہیں ہو رہا۔ میرا خیال ہے ہم مائک جو ہے وہ دے دیتے ہیں مفتی صاحب کو۔ جی مائک کون ہے آپ کا؟ جی۔ تو حضور کے امامے کو کچھ نہیں ہو رہا، آپ کے کپڑوں کو کچھ نہیں ہو رہا، یہ نسبت مصطفیٰ ہے۔ اچھا، اب پھر آگے جب لامکاں پر پہنچتے ہیں، لامکاں وہ ہوتا ہے کہ جس کے نہ آگے ہے نہ پیچھے ہے، نہ اوپر نہ نیچے، نہ دائیں نہ بائیں، یعنی کوئی ڈائریکشن نہیں ہے وہاں پہ، وہ کوئی مکان نہیں ہے، کوئی اسپیس نہیں ہے، وہ لامکاں ہے۔ اب وہاں پر اللہ اور اپنے محبوب اور محب کے درمیان جو کلام ہو رہا ہے، کلام کیا ہوتا ہے جو ہم نماز پڑھتے ہیں، اللہ پاک ہمیں پنجگانہ نماز کی توفیق عطا فرمائے، آمین ثم وہ یہ کہ جب اتحیات میں بیٹھتے ہیں، جب سرکار دو عالم صلی اللہ علیہ وسلم رب کی بارگاہ میں پہنچے تو عرض کیا کہ التحیات للہ والصلوات والطیبات، کہ مولا میری ساری عبادت تیرے لیے، میری ساری بدنی مالی ہر طرح کی عبادت تیرے لیے، پاکی تیرے لیے، سب کچھ تیرے لیے۔ اب بات یہاں ختم نہیں ہوتی، رب فرماتا ہے محبوب السلام علیکہ ایہا النبی ورحمۃ اللہ وبرکاتہ، کہ محبوب اگر تیری عبادت میرے لیے تو میرا سارا سلام بھی تیرے لیے، میری ساری رحمت بھی تیرے لیے، میری برکت بھی تیرے لیے۔ سبحان اللہ، سبحان اللہ۔ السلام علیکہ ایہا النبی ورحمۃ اللہ وبرکاتہ، کہ میرا سارا سلام بھی تیرے لیے، میری ساری برکت بھی تیرے لیے، میری ساری رحمت بھی تیرے لیے۔ اب وہاں سے پھر اب محبوب اور محب میں کیا باتیں ہوئیں، قرآن یہ کہتا ہے کہ فکان قاب قوسین او ادنی، وہ اتنا قریب ہوئے کہ جیسے دو کمان، تیر یعنی جس سے تیر مارا جاتا تھا نا پہلے، تو وہ دو کمانوں سے یا اس سے بھی کم محبوب اور محب جو ہے وہ پاس ہے۔ اب قربان جائیے اس پر کہ حضور نبی رحمت صلی اللہ تعالی علیہ وسلم کی اپنی امت سے محبت پر۔ میں ایک مثال میں دیتا ہوں کہ اگر ہم دونوں بہت اچھے کلوز فرینڈ ہیں اور ہم بہت سالوں بعد ملیں یا کچھ عرصے بعد ملیں، فیس ٹو فیس ہوں، تو جہاں سے بھائی سے میں کیا بات کروں گا، ان کی اپنی بات کروں گا یا میں اپنی بات کروں گا، تیسرے بندے کو میں شامل نہیں کروں گا، ایسے ہی ہے نا جہاں سے بھائی، ٹھیک ہے۔ تو اب لیکن وہاں محبوب اور محب ہیں، آمنے سامنے ہیں، بات ہو رہی ہے، تو رب فرماتا ہے محبوب مانگیے کیا مانگتے ہیں۔ قربان جائیے امت سے محبت پر سرکار نے فرمایا کہ مولا میری امت کو بخش دے،
اللہ اکبر، وہاں بھی سبحان اللہ، ہم سبحان گناہگاروں اللہ، کو نہ سبحان بھولیں، اللہ، سبحان اللہ۔ وہاں بھی نہ بھولے بھائی، جب محبوب اور محب بیٹھے ہوں تو تیسرے کی بات جچتی نہیں ہے، لیکن قربان جائیے امت سے محبت اتنی زیادہ ہے کہ وہاں بھی ہمیں یاد فرما رہے ہیں، سبحان اللہ، یہ سرکار کا سبحان احسان ہے۔ اچھا، اب جب واپسی کا سفر شروع ہوتا ہے، جو براق ہے نا، اچھا یہ حضور کی خاصیت تو ہے ہی ہے، جو براق جس پر آپ نے سفر کیا اس کی خاصیت کیا تھی؟ جی۔ اس کی خاصیت یہ تھی کہ اس کا ایک قدم اس جگہ پہنچتا تھا جہاں تک نگاہ جاتی تھی، ایک قدم، یعنی جس طرح آج گھوڑا بکری یا کوئی جانور بھاگتا ہے ایسا نہیں، اس براق کے سفر کا عالم یہ تھا کہ جہاں تک نگاہ جاتی تھی اس کا ایک قدم وہاں تک پہنچتا تھا۔ اب آپ ذرا اپنی نظر کبھی اٹھائیں بھی تو چلیں چھت ہے، اگر نظر اٹھائیں تو آسمان تک پہنچتی کہ نہیں آسمان تک پہنچتی پہنچتی؟ ہے، ہماری واہ واہ۔ نظر جب ایزیلی آسمان پر یا اگر کوئی چیز حائل نہ ہو تو با آسانی 4 سے 5 کلومیٹر تو ہم دیکھ ہی لیتے ہیں، جس کی اگر نظر کمزور نہ ہو وہ بآسانی پھر بھی اگر ڈرائیو کرتے وقت بھی ہم دور سے دیکھ لیں، ہاں یار سگنل جو بند ہونے والا ہے 15 سیکنڈ ہے، 20 سیکنڈ میں کتنی دیر میں سگنل پر پہنچوں گا، تو تقریباً 1 کلومیٹر کا فاصلہ تو ہوتا ہی ہے، تو بآسانی بھی اگر دیکھا جائے کوئی چیز حائل نہ ہو تو 4 سے 5 کلومیٹر ایزیلی ہم دیکھ لیتے ہیں چیز کو۔ اب آپ اندازہ کیجئے کہ جو جنتی براق ہے، جنت سے آیا، اس کی نظر کا عالم کیا ہوگا؟ اب وہ جہاں نظر اس کی جائے وہاں اس کا قدم ہو۔ اب یہ کہ جب مسجد حرام سے مسجد اقصیٰ کا سفر ہے تو راستے میں جناب والا پہاڑ بھی ہیں، کھائی بھی ہے، سمندر بھی ہے، دریا بھی ہے، ہر چیز ہے جی۔ اب اس براق کا عالم یہ ہے کہ اگر وہ چڑھائی کی طرف یعنی اونچائی کی طرف جاتا ہے تو اس کی اگلی ٹانگیں چھوٹی ہو جاتی ہیں اور بڑی ٹانگیں جو ہے وہ پچھلی ٹانگیں بڑی ہو جاتی ہیں۔ کیوں؟ کیونکہ محبوب کو جو ہے وہ خلل نہ آئے، سبحان اللہ، سبحان اللہ، اپنے سبحان اللہ۔ رب کو اپنے محبوب کی کسی بھی مزاحمت یا کسی بھی تکلیف گوارا نہیں ہے، یعنی اب وہ بیلنس رہے گا، اب وہ نیچائی کی طرف جائے گا تو پچھلی ٹانگیں چھوٹی ہو رہی ہیں اور اگلی ٹانگیں بڑی ہو رہی ہیں، کیوں؟ کیونکہ محبوب کا بیلنس برقرار ہے، محبوب کو کسی چیز کی تکلیف نہیں ہونی چاہیے، یہ براق کی خاصیت ہے۔ پھر جو آپ نے شروع میں کہا تھا نا کہ جب سرکار دو عالم یہ سب کر کے، اچھا دیکھیں آج سائنس بھی اس بات کو تسلیم کرتی ہے کہ اگر کسی جسم کو لائٹ میں کنورٹ کر دیا جائے، روشنی میں کنورٹ کر دیا جائے اور پھر اس کو یہ ٹریول کروایا جائے، ایک تو ہے نا کہ جسم کے ساتھ، تو یہ تو ویٹڈ ہے۔ اب لائٹ ٹریول کتنا کرتا ہے کہ آسمان سے زمین تک 8.5 منٹ میں روشنی پہنچتی ہے جی، اور ہزاروں لاکھوں کلومیٹر کا فاصلہ ہے۔ اب اس لائٹ میں اگر کسی جسم کو کنورٹ کیا جائے اور یہ پورا سفر کروایا جائے، یعنی مسجد حرام سے مسجد اقصیٰ، مسجد اقصیٰ سے آسمان، ساتوں آسمان، عرش، پھر اس کے بعد سدرۃ المنتہا اور پھر لامکاں اور پھر واپسی، تو سمت کیا ہو، یہ سارے ٹریول ہوں اور کس چیز میں؟ لائٹ میں، یعنی لائٹ کی سپیڈ سے اگر ٹریول ہو تو بھی 80,000 سال کا وقت لگے گا۔ دیکھیں کتنا؟ 80,000 سال بولنا آسان ہے۔ ہم آج اگر عیسوی کے اعتبار سے دیکھیں تو 2024 میں کھڑے ہیں، ہم نے 2000 سال ہی گزارے ہیں۔ 80,000 سال، 80 سال نہیں، 80,000 سال گزرے تو یہ سفر ممکن ہے، ٹھیک ہے؟ مطلب اس میں بھی چانسز ہیں کہ اس سے زیادہ بھی لگ سکتا ہے، مطلب منیمم اگر ڈیوریشن دیکھا جائے تو یہ اتنا لمبا سفر ہے، لیکن سرکار دو عالم صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم نے یہ سفر لمحات میں کیا ہے کہ آپ گئے بھی ہیں اور واپس بھی آئے ہیں، نبیوں سے ملاقاتیں بھی کی ہیں، نماز بھی پڑھائی ہے، رب سے بھی ہم کلام ہوئے۔ حضرت موسیٰ سے ملاقات کی کہ جب رب نے 50 نمازیں دی تو حضرت موسیٰ نے فرمایا کہ یا رسول اللہ آپ کی امت یہ نہیں پڑھ سکے گی 50 نمازیں، اللہ اکبر۔ تو اب یہ سارے معاملات ہونے کے بعد جب آپ واپس اپنی جگہ پر تشریف لائے تو جس طرح آپ بستر کو گرم چھوڑ کر گئے تھے اب بھی بستر گرم ہے، سبحان اللہ، اور جس طرح آپ نے وضو فرمایا تھا نا، وہاں پانی بہہ رہا تھا نالی میں، تو وہ پانی اب بھی بہہ رہا ہے، کنڈی جس طرح دروازے کی ہل رہی تھی وہ اب بھی ہل رہی ہے۔ اب اس کی ایک مثال میں آپ کو دیتا ہوں، آپ جہاں بھائی نے گھڑی پہنی ہے، ٹھیک ہے، یا ہم وال کلاک لگاتے ہیں، دیوار پر گھڑی لگاتے ہیں، اب اس گھڑی میں سے آپ سیل نکال دیں، کیا ہوگا؟ گھڑی رک جائے گی، جہاں رکی ہے وہیں رکی رہے گی۔ اب 100 سال بعد بھی جیسے ہی آپ اس میں سیل ڈالیں گے وہ گھڑی وہیں سے واپس چلنا شروع ہو جائے گی۔ بالکل بالکل۔ ہاں، اب ہوگا کیا کہ یہ جو سرور دو عالم نور مجسم صلی اللہ تعالیٰ علیہ وسلم جو وجہ تخلیق کائنات ہیں،
صرف یہ نہیں کہ آپ کی وجہ سے کائنات کو تخلیق کیا گیا، بلکہ آپ جانے کائنات ہیں کہ آپ کائنات میں موجود ہوں گے تو کائنات کا نظام چلے گا۔ سبحان اللہ، جہاں سبحان اللہ، محبوب کیا ہی کائنات سے بات، جدا کیا ہوئے، ہی بات، سبحان جہاں محبوب کائنات سے جدا ہوئے وہیں کائنات کا نظام رک گیا۔ رک گیا، واہ واہ، جیسے ہی سرکار نے واپس قدم رکھا کائنات کا نظام دوبارہ چلنا شروع ہوا۔ سبحان اللہ، یعنی سبحان اللہ، آج جو سائنس کہہ رہے ہیں نا ٹائم ٹریول، تو یہ ہے ٹائم ٹریول، واہ واہ، اس کو واہ۔ کہتے ہیں ٹائم ٹریول۔ یہ تو نہ جانے کتنی ایسی باتیں ہیں مفتی صاحب کہ ہم جہاں جو قرآن پاک میں فرما دی گئی ہیں، جو حدیث مبارکہ کی روشنی میں ہمیں نظر آتی ہیں، نہ جانے کتنی باتیں جو سائنس آج مانتی ہے کہ یہ کیسے ہزاروں سال پہلے لکھ دیا گیا تھا، اور جو آج ہمیں نظر آ رہا ہے وہ چیزیں، وہ پہاڑ کا آپ مثال لے لیں، وہ اور چیزوں کا آپ مثال لے لیں جن کا ذکر قرآن پاک میں ہزاروں سال پہلے فرما دیا گیا ہے، آج جب ہمیں ملتا ہے تو ہمارے سائنسدان بھی پریشان ہو جاتے ہیں۔ پھر وہ جس فرعون کا جو ذکر ہوا ہے اور اس کا جو ذکر ہمیں ملتا ہے، پھر وہاں ہمیں ہمارے جو سائنٹسٹ ہیں، اور پھر ایسے معجزات، ایسے واقعات ہم دیکھ کے ہمیں وہ مثالیں بھی ملتی ہیں کہ جہاں وہ لوگ پڑھ کر مسلمان ہو جاتے ہیں۔ یہ دیکھیں، یہ وہ ان لفظوں کا ہم، لیکن میں ہمیشہ یہی کہتی ہوں کہ ہمیں، کیونکہ ہم بہت خوش نصیب ہیں کہ ہم صلی اللہ علیہ وسلم کے امتی ہیں، اور ہمیں یہ چیزیں تحفے میں مل گئی ہیں، ہمیں دے دی گئی ہیں، شاید اسی لیے ہم ان کو اس طریقے سے دیکھ نہیں رہے۔ کوئی کسی اور مذہب کا یا جو نہیں جانتا، وہ جب پڑھتا ہے، وہ جب حیران ہوتا ہے تو وہ صرف ان لفظوں سے وہ اسلام قبول کر لیتا ہے۔ ہماری تو جنریشنز آ رہی ہیں اس میں۔ دیکھیں ایک بات ہے نا کہ فری کی چیز کی قدر نہیں ہوتی۔ اب سب سے پہلے تو دیکھیں اللہ تبارک و تعالیٰ کا کتنا بڑا احسان ہے کہ اس نے ہمیں انسان پیدا فرمایا۔ بے شک، وہ چاہتا تو ہمیں کوئی بکری، کوئی گائے، کوئی بھی چوپایا، کوئی کیڑا مکوڑا پیدا فرما دیتا، ہم کیا کر سکتے تھے؟ کیا کر سکتے تھے، بالکل صحیح۔ پھر کرم بالائے کرم یہ کیا کہ اس نے ہمیں مسلمان بھی بنایا۔ بھائی چاہتا تو وہ کسی غیر مسلم کے گھر میں پیدا فرما دیتا۔ بالکل۔ اچھا، پھر اس سے بڑھ کر مزید کرم رب تبارک و تعالیٰ نے یہ فرمایا کہ اپنی محبوب کی امت میں پیدا فرمایا۔ واہ، سبحان اللہ۔ اب ایک بات، اس امت کی شان یہ ہے جی کہ یہ امت آئی تو اگرچہ سب سے آخر میں ہے، یعنی سب سے پہلے حضرت آدم، پھر اور دیگر انبیاء کرام، کم و بیش 1,24,000 انبیاء کرام، اور سب سے آخر میں حضور نبی رحمت شفیع امت صلی اللہ علیہ وسلم تشریف لائے، اور آپ کی امت سب سے آخر میں آئی۔ دنیا کے اعتبار سے تو سب سے آخر میں ہے، لیکن بروز قیامت جنت میں سب سے پہلے محمد کی امت جائے گی، واہ، سبحان انبیاء اللہ، کے بعد سبحان اللہ، کیا سب ہی سے بات، پہلے کیا ہی نبی بات۔ کریم صلی اللہ علیہ وسلم داخل جنت ہوں گے، پھر انبیاء کرام داخل جنت ہوں گے، پھر امتوں میں سب سے پہلے نبی کی امت محمد کی امت داخل جنت ہوگی۔ سبحان اللہ، سبحان اللہ، سبحان اللہ، یہ کیا ہی امت بڑی کی بڑی شان خوبصورت ہے۔ بات۔ لیکن اب معاملہ کیا ہے کہ اللہ تعالیٰ نے انسان پیدا فرمایا، مسلمان بنایا، محبوب کی امت میں پیدا فرمایا۔ جیسا آپ نے کہا کہ قرآن کو پڑھ کر غیر مسلم مسلمان ہو رہے ہیں، اور ہم نے کیا کر رکھا ہے کہ یا تو جب بیٹی کی شادی ہوگی تو سر پہ رکھیں گے، اللہ، یا جناب والا کسی کا انتقال ہوگا تو بخشوانے کے لیے جو ہے نا وہ نکالیں گے گھروں سے۔ اب قرآن صرف یوں کہہ لیجئے کہ زبان کی نوک تک رہ گیا ہے۔ پہلے جو معاملات تھے، جو بزرگان دین کے، اسلاف و صالحین کے، کہ جب قرآن پاک پڑھتے تھے کوئی وعید والی آیت آتی تو بے ساختہ آنکھوں سے آنسو نکلتے ایسا تھے، ہی ہے۔ اس کا ریزن بھی ہے نا، ہم سمجھتے بھی تو نہیں ہے نا۔ کوئی خوشخبری والی آیت آتی تو دلوں میں خوشی محسوس ہوتی تھی۔ بالکل بالکل۔ اب مولا علی نے فرمایا کہ نماز اس طرح پڑھو کہ تم یہ تصور کرو کہ تم رب کو دیکھ رہے ہو، اس سے کلام کر رہے ہو، یا یہ نہیں کر سکتے تو کم از کم اتنا تو ضرور کرو کہ وہ تمہیں دیکھ رہا ہے، وہ تمہیں دیکھ رہا ہے۔ بالکل، ہم تو مطلب اس چیز پر بالکل ہی نہیں ہے، نہیں ہے، ہمارے ذہن ہم میں ایک کچھ اور چل رہا ہوتا ہے، ہم زبانی پڑھ رہے ہوتے ہیں، بس رسمی بن چکے ہیں، ہم بالکل، ایسے ہی، فارمیلٹیز کو پورا کر رہے ہیں اس ایسے ہی، وقت۔ یہ سچویشن ہے ہماری، اور اس کی وجہ کیا ہے؟ ریزن ایک تو یہ چیزیں ہمیں بغیر محنت کے ملی، ایسے ہی، سیدھی سی بات، ایسے ہی ہے۔ لیکن ہم اگر اس کو پازیٹیو پوائنٹ آف ویو میں دیکھیں تو یہ رب کا احسان ہے، بے اس کے شک فضل ایسے ہے بے کہ شک ایسے یہ سب چیزیں ہمیں بغیر محنت کے ملی، ورنہ وہ صحابہ کرام اور حضرت بلال حبشی رضی اللہ تعالیٰ عنہ کہ جنہوں نے اسلام کی خاطر اتنی قربانیاں سہیں کہ تپتی ریت پر، ایسی ریت پر کہ اگر گوشت ڈالا جائے تو وہ بھن کر کباب بن جائے، ایسی ریت پر آپ کو لٹا کر اور بڑا بھاری بھرکم پتھر آپ کے سینے پر رکھا گیا، لیکن پھر بھی آپ نے کیا کہا؟ لا الہ الا اللہ محمد رسول اللہ، اسلام سے نہ پھرے۔ وہ قربانیاں تو ہم نے صرف سنی ہیں، بالکل بالکل، ہم تو مطلب ہمیں تو چھو کے نہیں گزری۔ آج اگر تھوڑی سی دھوپ زیادہ تیز ہو جائے تو ہم تو بولے نہیں بھائی روزہ ہے میرا، میں تو گھر سے باہر ہی نہ نکلوں،
بالکل میرا تو گلا خشک ہو جائے گا, میرا بی پی لو ہو جائے گا. بالکل مطلب وہ اگر قربانیاں ہمیں دینا پڑتی تو ہمارا حال کیا ہوتا تھا؟ ہم تو پھر فوراً بھاگتے کھڑے نظر آتے, بالکل ہم تو وہاں بالکل موجود ہی نہ ہوتے. تو بالکل یہ چیزیں چونکہ ہمیں مطلب بغیر محنت کے ملی, فری آف کاسٹ ملی, تو اس لیے ہمیں اس چیز کی قدر نہیں بس ہے. اللہ تعالیٰ ہر کسی کو ہدایت دے. اور آمین. ہمیشہ میں یہ کہتی ہوں قرآن پاک ہدایت کی کتاب ہے, زیارت کی نہیں ہے. ہم نے صرف قرآن پاک کو زیارت کی کتاب زیارت کے بنا لیے دیا رکھی ہے اور ہم اس سے ہدایت نہیں حاصل کر رہے. یہ وہ تحفہ ہے جن سے لوگ فیضیاب ہو رہے ہیں. ہم نہ جانے کب سمجھیں گے, ہم نہ جانے کب جانیں گے. سلسلے کے آگے بدھائیوں تھا آئی آسان سگت تشریف فرمائن محمد حسین حسینی صاحب. جناب کی گزارش ہے تو اپنی خوبصورت آواز سنی ٹرانسمیشن میں رکھیں. بسم اللہ الرحمن الرحیم. جی حسینی صاحب. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. ونجل تھا ساتھی سبئی مدینے اساں جو وارو اñان آیو کرے اساں بھی ونجو تیاری کرے اساں بھی ونجو تیاری سونی سوبھارو اñان آیو لچھے تھی دلڑی پچھے تھی دلڑی پیریاں جے پاسے نہار ہر ہر لچھے تھی دلڑی پچھے تھی دلڑی پیریاں جے پاسے نہار ہر ہر سجن جے طرفاں مکھے وٹھن لے پیریاں جے طرفاں مکھے وٹھن لے کوئی بھلارو اñان آیو ونجن تھا ساتھی سبئی مدینے اساں جو وارو اñان آیو سویں سفینہ ویا سجن دے انہاں میں نالو اساں جو کونے سویں سفینہ ویا سجن دے انہاں میں نالو اساں جو کونے نصیب وارا پجی ویا ہت نصیب وارا پجی ویا ہت موڈے اشارو اñان آیو ونجن تھا ساتھی سبئی مدینے اساں جو وارو اñان آیو سکون ناہے قرار ناہے صدائی آہل ہی نیڑ آلہ سکون ناہے قرار ناہے صدائی آہل ہی نیڑ آلہ
मुझो सनी हो खणी वञे जो मुझो सनी हो खणी वञे जो अहिड़ो भलारो अञा न आयो वञनि था साथी सभई मदीने असांजो वारो अञा न आयो पीरीअ जी सिक में अवेस वांगुर मुझो तो सीनो सदाई फाटे पीरीअ जी सिक में अवेस खातिर मुझो तो सीनो सदाई फाटे हुसैन वेठो पुकारा हरदम हुसैन वेठो पुकारा हरदम पीरी पियारो अञा न आयो वञनि था साथी सभई मदीने असांजो वारो अञा न आयो करे असां बि वञो तयारी सोनी सो भरो अञा न आयो बरकत रमज़ान में वक्त है ब्रेक जो तहां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ बरकत रमज़ान ऐं तव्हांजो ऐं असांजो साथ अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढो ख़ूबसूरती सां हली रहियो आहे हुन ट्रांसमिशन जे थ्रू तव्हां ऐं मां उन ख़ैर जे ज़िक्र सां फैज़याब थी रहिया आहियूं उन प्यारे ज़िक्र सां जंहिंमें रसूल ख़ुदा जो बि ज़िक्र आहे ऐं उन खां पोइ असां जॾहिं ॻाल्हि कयूं था हिन ख़ैर जे ज़िक्र जी मूंखे लॻंदो आहे जो हर लफ़्ज़ बरकत जो आहे जो हर लफ़्ज़ रहमत जो आहे अशरो बेशक त मग़फ़िरत जो आहे ऐं उन खां पोइ वरी निजात जो बि सिलसिलो आहे जेको तव्हांजो ऐं मुंहिंजो गॾु हलणो आहे ट्रांसमिशन खे अॻियां हलाईंदे मां चाहियां थी त हिकु ॾाढी प्यारी ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमा आहे मां चाहियां थी त उन्हनि जी तरफ़ वञे उन्हनि जो ख़ूबसूरत आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कजे असां गॾु ज़ाहिद हुसैन हुसैनी साहब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि ॾाढा पाण बि ख़ूबसूरत आहिनि मासूम आहिनि ॾाढी मासूम आवाज़ ॾाढी ख़ूबसूरत आवाज़ बि अथनि मां चाहियां थी हिननि जो आवाज़ पंहिंजी ट्रांसमिशन में शामिलु कयां बिस्मिल्लाह रहमान रहीम जी ज़ाहिद साहब तैबा को जाने वाले मेरा पयाम ले जा दरबार मुस्तफ़ा में मेरा सलाम ले जा तैबा को जाने वाले मेरा पयाम ले जा आँखों में शौक़ दर्शन दिल की तड़प मदीना कहना ये मुस्तफ़ा से अपना गुलाम ले जा तैबा को जाने वाले के तौर मेरे आंसू तमाम तैबा को जाने वाले मेरा पयाम ले जा कहना नहीं सहारा दुश्वार जिंदगी है दस्ते करम बढ़ा कर आका तू थाम ले
جا طیبہ کو جانے والے میرا پیام لے جا کہنا حسن کا سب کچھ تم پر فدا ہے آقا مجھ کو خرید کر کے بالکل بے دام لے جا طیبہ کو جانے والے میرا پیام لے جا. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ. ایک بھی آواز سے اگر تشریف فرما ہے جناب سگد عظیم قادری صاحبین جی کے تشریف فرما ہیں ما چاہاں تھی تہن سلسلے کے یہیں برقرار رکھ جائیں ایک بیو آواز پر ٹرانسمیشن میں شامل کر جائیں. بسم اللہ الرحمن الرحیم. اللہم صلی علی سیدنا مولانا محمد. کرم کے آشیاں نیکی کیا بات ہے کرم کے آشیاں نیکی کیا بات ہے آپ کے آستانے کی کیا بات ہے آپ کے آستانے کی کیا بات ہے کتنے نانا بھی ہیں اور نواسے بھی ہیں کتنے نانا بھی ہیں اور نواسے بھی ہیں کتنے نانا بھی ہیں اور نواسے بھی ہیں ابن غیدر کے نانا کی کیا بات ہے ابن حیدر کے نانا کی کیا بات ہے آپ کے آستانے کی کیا بات ہے آپ کے آستانے کی کیا بات ہے اور ایک گھر جو ملے شہر سرکار میں ایک گھر جو ملے شہر سرکار میں ایک گھر جو ملے شہر سرکار میں پھر تو ایسے ٹھکانے کی کیا بات ہے پھر تو ایسے ٹھکانے کی کیا بات ہے آپ کے آستانے کی کیا بات ہے آپ کے آستانے کی کیا بات ہے فاطمہ علی پھر حسین و حسین فاطمہ علی پھر حسین و حسین فاطمہ علی پھر حسین و حسین پنجے تن کے گھرانے کی کیا بات ہے پنجے تن کے گھرانے کی کیا بات ہے
آپ کے آستانے کی کیا بات ہے آپ کے آستانے کی کیا بات ہے. سبحان اللہ سبحان اللہ سبحان اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ. तव्हां जी तरफ़ वठणु चाहींदमि जाज़ेब ऐं ही छो त वक़्तु इलाही सां वटि घटि बचो आहे ट्रांसमिशन जो ऐं उन खां पोइ इनशा कराची जे तमामु माण्हुनि सां गॾु इनशा गॾिजी तव्हां ऐं असां सभई गॾिजी इफ़्तार कंदासीं इनशा. कॾहिं अफ़्तार ते वेही का अहिड़ी ख़्वाहिश जहाज़ेब जेका दिलि चवंदी हूंदी. कॾहिं कॾहिं इंसानु चवंदो आहे न अक्सर हालांकि अल्हम्दुलिल्लाह सैर अफ़्तार नसीब बि थी आहे मदीने शरीफ़ में पर अञा बि दिलि चवंदी आहे त मां वरी वञा वरी उते सैर अफ़्तार जो उहो मंज़र ॾिसां. तव्हांजी छा दिलि चवंदी आहे उहा अफ़्तारी जेका तव्हांजी दिलि घुरंदी हुजे त अफ़्तारी हीअं मां कयां हिननि माण्हुनि सां कयां या हीअं कयां. मतिलबु ॾिसो सभिनि खां वधीक जेका मेन हूंदी आहे उहा फैमिली हूंदी आहे जंहिंसां तव्हां अफ़्तारी कंदा आहियो सहरी कंदा आहियो. पर सहरी त ॿुधायो दोस्त न थींदी आहे पर अफ़्तारी त मेन आहे जेका पंहिंजी फैमिली सां कंदा आहियो. फैमिली खां वधीक का अहिड़ी का ख़ासि शइ न हूंदी आहे. पर उन खां वधीक अगरि ख़ासि का शइ लॻंदी आहे त मुंहिंजी दिलि चवंदी आहे मदीने में माण्हू वञे ऐं उमिरो करे ऐं उते वञी करे पूरो रमज़ान जेको आहे सो उते स्पेंड करे माण्हू उहो मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश हूंदी आहे. ऐं जेके वीडियोज़ ॾिसंदा आहियूं सोशल मीडिया ते त जेको आहे उते माण्हू हूंदा आहिनि ऐं असांजा आर्टिस्ट बि वेंदा आहिनि. मूंखे इलाही ख़ुशी थींदी आहे. ऐं हीअ वाहिद उहा जॻह आहे जेका पैसनि जे हिसाब सां माण्हू न वेंदो आहे. हीअ उहा जॻह आहे जेसि ताईं तव्हांखे हुतां सॾु न ईंदो आहे तेसिताईं न ईंदा आहियो. इहो हिकिड़ो नसीबु आहे छो जो अहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके बिल्कुलु वीचारा ग़रीब माण्हू आहिनि इलाही वीचारा सादा उहे थी ईंदा आहिनि. पर अहिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके करोड़पति आहिनि पर उन्हनि खे सॾु नथो थिए त उहो कोन था वञनि. सो बसि इहा आहे त बसि अलाह साईं तव्हां सॾु ॾे त इन पासे वञा ऐं रमज़ान जेको आहे सो पूरो उते गुज़ारिया. ॾाढी ख़्वाहिश आहे ॾाढी ख़्वाहिश आहे. इंशाअल्लाह आमीन सुमा आमीन. असां चाहियूं था त ही ख़ूबसूरत महफ़िल बि आहे. जॾहिं अहिड़ियूं महफ़िलूं हूंदियूं आहिनि तो मुफ्ती साहब बरकतें ऐसी महफ़िलों में जिस तरह होती हैं और रहमतें होती हैं तो क्या पता कि ये वो वक्त हो जो जहाज़ेब के ज़ुबान से जो लफ्ज़ निकले हो क्या पता अगले साल ये पूरे हो रहे हो और अगले साल जहाज़ेब का डिफरेंट फील्स ईंदियूं आहिनि जॾहिं माण्हू उते घुमंदा आहिनि त हिकिड़ो रोअणु ईंदो आहे ईअं ॾिसी करे त यार काश आउं उते हुजां हा काश इहा शइ आऊं या फील कंदो आहियां इन्हनि सभिनी शयुनि खे. त इनशाअल्लाह तव्हां जेका ॻाल्हि कई आहे इहा हिकिड़ी वात मां निकिरी वेंदी आहे इहा इनशाअल्लाह पूरी थींदी हुन साल जेको आहे सो असां हुते हूंदासीं इनशाअल्लाह. ऐं थी सघे थो त असां पंहिंजे ग्रुप जे हवाले सां माण्हू ईंदो आहे त तव्हां बि गॾु हलिजो इंशाअल्लाह. ज़रूरु ज़रूरु ज़रूरु. हीअ त उहो सफ़र आहे जंहिं ते जेॾी महिल जेको माण्हू चवे जीअं चवे हिन सफ़र ते तव्हांखे जवाबु नथो ॾेई सघे. जवाबु नथो पॉसिबल ई न आहे हिन शइ. बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे. पर जिन खे जीअं तव्हांजो अञा वञणु न थियो आहे त जिन खे न बि नसीबु थियो आहे मां कॾहिं कॾहिं इन ॻाल्हि ते मां ॾाढो स्ट्रॉन्ग बिलीव कंदी आहियां जहाज़ेब त कॾहिं कॾहिं तव्हांजी का दुआ न पूरी थी रही हूंदी आहे. जीअं तव्हां चयो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त नसीब में सुठी न हूंदी आहे पर ईअं कीअं थो थी सघे भला त हीअ सफ़र कंहिं नसीब में सुठो न हुजे. त कॾहिं कॾहिं तव्हांजी दुआ न पूरी थी रही हूंदी आहे न त कंहिंजो मौलाना तारिक जो मां हिकु बयानु ॿुधी रही हुअमि त उन में उन्हनि फरमायो त जॾहिं ताईं दुआ न पूरी थी रही हूंदी आहे न त ख़ुदा ताला खे शायदि तव्हांजो गिड़गिड़ाइणु वरी रहियो हूंदो आहे. बिल्कुलु ईअं शायदि ख़ुदा ताला चाहींदो आहे त हीउ बंदो अञा मुंहिंजे साम्हूं गिड़गिड़ाए छो त अगरि हुनजी दुआ पूरी थी वई त ज़ाहिर आहे इंसानु आहे इंसानु परेशान थी सघे दुआ करणु. इन करे चवंदा आहिनि त सुख त अचणु घुरिजनि पर ॾुख बि अचणु घुरिजनि छो हुन में ख़बर पवंदी आहे तव्हां अलाह खे यादि कंदा आहियो जॾहिं तव्हांजा सभु जॻह ते रस्ता बंदि थींदा आहिनि पोइ अलाह से रस्तो तव्हां ठाहे ॾींदो आहे हिकिड़ो सिधो त हाणे तूं मूं ॾे अचु मूंखां घुर मूंखां गिड़गिड़ाए त तोखे ॾियां उहा शइ हिकिड़ो तरीक़ेकार हूंदो आहे. ईअं ई आहे ऐं हमेशह अलाह खां ई घुरणु घुरिजे. अलाह खां सवाइ ॿियो केरु बि न आहे तव्हांखे ॾियण वारो. ऐं अगरि हू चवंदा आहिनि न त इंसान जे हथ में रोज़ हुजे हा रोज़ी हुजे हा त माण्हू हिक ॿिए खे बुख मारे छॾींदा. इहा वाहिद शइ जेका अलाह पंहिंजे हथ में रखी आहे त को बि असां अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके अजीब क़िस्म जा जीत जेके असां फस्ट टाइम ॾिसंदा आहियूं ऐं उन्हनि खे बि अलाह साईं रोज़ी रिज़्क़ ॾिए थो उहो कीअं थो ॾिए छा खाईंदा हूंदा उहे छा आहे त उहा मख़लूक आहे डिफरेंट क़िस्म जी. त इहो अलाह जो निज़ाम आहे जेको हले पियो. असांजे एतिरी असांजे हिते ताक़त न आहे उन शइ खे असीं सोचे सघूं. तव्हां नथा सोचे सघो ऐं तव्हां सोचण जी कोशिशि बि कंदो त तव्हां मुंझी पवंदो तव्हांखे सम्झ में न ईंदी कुल काइनात हली कीअं रही आहे. बिल्कुलु ईअं. ऐं तव्हां ॾिसो इन जो ज़िक्र क़ुरान पाक में बि आहे त हीअ जेका ज़मीन गोल घुमी रही आहे तव्हांखे का शइ हींअर घुमंदे नज़र अचे पई असां बिल्कुलु स्टडी वेठा आहियूं बिल्कुलु स्टिल वेठा आहियूं पर हीअ ज़मीन 24 कलाक घुमी रही आहे
ऐं क़ुर पाक में बि ज़िक्र आहे त हिन ज़मीन खे त ही ज़मीन किथे डगमगाइजी न वञे, तंहिं करे वॾा पहाड़ हिते रखिया विया आहिनि। सो जॾहिं तव्हां सोच ते अचो था न त वाक़ई में इंसान सोच ख़तम थी वञे हुते। ॾाढो ॾुखियो आहे निज़ाम ही, ऐं उहो कीअं थो हले, आसानी सां थो हले, असां त उन्हनि शयुनि ते कॾहिं सोचियूं नथा। अगरि इहे शयूं असां सोचणु शुरू थी वञूं त एक्चुअली सिर्फ़ु न इंसान डिप्रेशन में अची वञे त हीअ कीअं थो हले सिस्टम, ऐं इहो सिर्फ़ु अलाह थो हलाए। बेशक 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 ईअं आहे। थैंक यू सो मच जहाज़ेब। थैंक यू सो मच। अहिड़ी ख़ूबसूरत महफ़िल में तव्हां जेको आहे सो कारी साहब माशाल्लाह सभु ॾाढो सुठो पढ़ियो, तव्हां माशाल्लाह ज़बरदस्त क़िस्म जी होस्टिंग कई। थैंक यू, थैंक यू सो मच। जेको तव्हांजी मैनेजमेंट आहे जंहिंमें तानिया अचे थी, एंडी शर्मा साहब अचे थो, उनजो थैंक यू सो मच। अहिड़ी ख़ूबसूरत महफ़िल में जेको आहे मूंखे शरीक कयो, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां शरीक थी एॾा ख़ूबसूरत पंहिंजा लफ़्ज़ ॾिसी विझी असांजी महफ़िल में, हिन महफ़िल खे मज़ीद तव्हां ख़ूबसूरत कयो आहे। वॾी महिरबानी तव्हांजी। थैंक यू सो मच मौलाना साहब, आपका भी हमारे साथ होने के लिए। तमामु असांजे जेके नातख़ू आहिनि, तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी। तव्हांजे हुजण सां ही महफ़िल आहे, तव्हांजे हुजण सां ही साथ आहे, तव्हांजे हुजण सां ही बरकतूं आहिनि जेके असांखे, तव्हांखे, असां सभिनी खे नसीब थी रहियूं आहिनि। आख़िर में हिकु ॿियो आवाज़ सां गॾु तशरीफ़ फरमाए जनाब मोहम्मद समीर लासी साहब आहिनि जेके असां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि। आख़िर में जनाब जो आवाज़ सां पंहिंजी ट्रांसलेट में शामिल कंदासीं। नाज़रीन तव्हां सां गॾु ईअं ई वक़्तु गुज़रणो आहे, सॼो रमज़ान मुबारक इंशाअल्लाह ईअं ई साथ हुजणो आहे। इंशाअल्लाह मुलाक़ात कंदासीं सुभाणे। असांखे इजाज़त ॾींदा। बिस्मिल्लाह रहमान रहीम। मदीने जागो सुन मुझा सदरा कज मुहम्मद मोट असीं आसी तुई जे आसरे खत में रुसल मौलाए कुल खत में रुसल मौलाए कुल सामू जो बिठा आयो जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार अवां जायूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार अवां जायूं हिन दर्द जे मारन जा दरबान भी आया साहिबत सखावत जा सुल्तान तवी आया इकराम तवी आया एहसान तवी आयो ही अखड़ियूं झुकियल गोरर सां भरियल ही अखड़ियूं झुकियल गोरर सां भरियल साम्हूं जो बीठा आयो जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार अवां जा आयूं जो कुछ भी आयूं जगड़ा भी आयूं सरकार अवां जा आयूं हसने न जसद के में बात न बुहारी थे दीदार थिए दादा का कल्ब करारी थे कुल में मुन आजो इमदाद लगारी थे
داد لگا رہی تھے اے نور ازل اعلیٰ افضل اے نور ازل اعلیٰ افضل ساموں جو بیٹھا آیوں جو کچھ بھی آیوں جھگڑا بھی آیوں سرکار آواں جا آیوں اے ختم رسل مولا